सिंध सरकार NICVT में मुस्तक़बिल जे हार्ट ट्रांसप्लांट प्रोग्राम की तैयारी शुरू करण ऐं मुलाज़िमनि जी तरक्की ऐं अपग्रेडेशन जी उसूली मंज़ूरी ॾेई छॾी। सिंध हुकूमत मुस्तहिक़ मरीज़नि खे मुफ़्त ऐं मयारी इलाज फ़राहम करण लाइ पुरज़म आहे। दिल जी बीमारियुनि जे जदीद इलाज लाइ एडवांस्ड हार्ट फेलियर प्रोग्राम हिकु अहम अॻभराई आहे। वरी वज़ीर इजलास खे ख़िताब कंदे चयो त वधंदड़ आबादी जी तिबी ज़रूरतुनि खे नज़र में रखंदे ख़ासि कार्डिक सर्विस में वाधि ज़रूरी आहे। मरीज़नि जे इलाज जो आलमी मयार बरक़रार रखियो वञे। डॉक्टरनि, नर्सुनि, फैकल्टी ऐं ॿियनि मुलाज़िमनि जी तरक्की इदारे जी कारकर्दगी लाइ निहायत ज़रूरी आहे। पाण गॾु न रही सघंदड़ सिंध खे विराइण जूं ॻाल्हियूं कनि पिया। खेनि शर्म अचणु घुरिजे। खेनि जेको वणे कनि, पर सिंध में सूबो न ठहंदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जे नवनि सूबनि बाबति बयान जी का बि हैसियत नाहे। मकानी हुकूमतुनि जी तरमीमुनि ऐं सिंध में नवां सूबा ठाहिण में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। सिंध जी समूरियुनि सियासी पार्टियुनि जो गॾियल मौक़िफ़ आहे त सिंध में नए सूबे जी ज़रूरत नाहे। काउंसिलर जी सीट बि न कटे सघंदड़ सिंध जी विरहाङे जूं ॻाल्हियूं कनि पिया। उहे पंहिंजे सियासी मफ़ादनि ख़ातिर सिंध में नफ़रत पखेड़ण खां पासो कनि। सूबाई वज़ीर सईद गनी चयो त मुस्तफ़ा कमाल पाण बि सिंध में सूबे जी मुख़ालफ़त कई हुई। कुझु तज़निगार ऐं सहाफ़ी TV ते वेही सिंध में सूबे जूं ॻाल्हियूं करे रहिया आहिनि, जेके सिंध जी तारीख़ ऐं तहज़ीब खां अणॼाण आहिनि। अमरीकी सदर पारां मक्का दिफ़ाई मुआदे जी याचियां पाकिस्तान, सऊदी अरब ऐं तुर्किया जी क़यादत जी वाखाण। डोनाल्ड ट्रम्प जो चवणु आहे त सऊदी अरब, तुर्किया ऐं पाकिस्तान पारां गॾियल दिफ़ाई मुआदे ते सयूं करण ते ख़ुशी थी आहे। विचो ओभर जा मुल्क आख़िरकार असराइते अंदाज़ में पंहिंजो दिफ़ा करण जे क़ाबिल बणिजी रहिया आहिनि। मक्का दिफ़ाई मुआदे जी हिमायत में सदर ट्रम्प जे लफ़्ज़नि खे साराहियां थो। पाकिस्तान, सऊदी अरब ऐं तुर्किया सां गॾिजी पंहिंजो ऐं ख़िते जो दिफ़ा यकीनी बणाइण में किरदार अदा कंदो रहंदो। वज़ीर आज़म अमरीकी सदर जे बयान जी आजिया कंदे चयो त ॾखण एशिया में एटमी तबाही टारण ऐं लखे माण्हुनि जूं हयातियूं बचाइण में मदद करण ते सदर ट्रम्प खे भेटा पेश करियां थो। आज़ाद जम्मू कश्मीर जी कानून सां असेंबली 8 ख़ासि सीटुनि ते चूंडनि जे लाइ शेड्यूल जारी। ख़ासि सीटुनि ते चूंडनि जे लाइ 20 अगस्त ते नामज़दगी काग़ज़ जमा थींदा। इलेक्शन कमीशन आज़ाद कश्मीर मूजिबि 23 अगस्त ते उम्मीदवारनि जी क़तई लिस्ट जारी कई वेंदी ऐं 24 अगस्त ते असेंबली में पोलिंग थींदी। ख़ासि सीटुनि में औरतुनि जूं 5, उलमा मशाइख़, परॾे में रहंदड़ कश्मीरियुनि ऐं टेक्नोक्रेट जी हिकु सीट शामिल आहे। वफ़ाक़ी हुकूमत शुरूआती 28 महीननि दौरान कर्ज़नि में 1832 अरब रुपया वाधारो। मार्च 2024 खां जून 2026 ताईं जे 28 महीननि दौरान वफ़ाक़ी हुकूमत जे मक़ामी कर्ज़नि में 16,766 अरब रुपया ऐं परॾेही कर्ज़नि में 2,066 अरब रुपयनि जो वाधारो। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान जे दस्तावेज़नि मूजिबि निगरान हुकूमत जे आख़िरी महीने फेबरवरी 2024 ताईं वफ़ाक़ी हुकूमत जो कर्ज़ 64,810 अरब रुपया हो। जून 2026 ताईं कर्ज़ वधी 83,642 अरब रुपया थी वियो। ईरानी वॾी वज़ारे तर्जुमान जो चवणु आहे त मुआदे जी भञकिड़ी खां पोइ अमरीका सां 60 ॾींहनि वारनि ॻाल्हियुनि बाबति डेडलाइन जी का बि हैसियत नाहे। मफ़ाहमती यादाश्त में बाक़ाइदा तौर ते 60 ॾींहनि जी डेडलाइन जी का बि शिक मौजूदु न हुई। ईरान पंहिंजूं पॉलिसियूं के दबाउ, धमकी, अल्टीमेटम या मुक़ररु मुदे जी बुनियाद ते नाहे कंदो। 18 जून ते मफ़ाहमती यादाश्त में पाबंदियूं ख़तमु करण ऐं एटमी मामले ते ॻाल्हियुनि जे लाइ 60 ॾींहनि जो अरसो गौर हेठि आयो हो। अमरीका यादाश्त ते सयुनि खां कुझु ई हफ़्ता पोइ संगीन ऐं वॾे पैमाने ते भञकिड़ियूं कयूं। ईरान मथां के ख़ासि मुदे अंदरि फ़ैसिलो करण लाइ दबाउ नथो विझी सघिजे। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त ईरान दुश्मन अॻियां झुकण बदिरां अमरीका सां ताज़ो थियल मुआदे खे ताक़त सां अॻिते वधायो। अॻूणे सुप्रीम लीडर जे उसूलनि खे अॻियां रखंदे मफ़ाहमती यादाश्त तइ कई हुई। मफ़ाहमती यादाश्त माहिरनि सां तफ़सीली ॻाल्हियुनि खां पोइ तयारु कई वई हुई। ईरान पारां अमरीकी फ़ौजियुनि खे पकड़ण या मारण ते $30,000 इनाम ॾियण जो ऐलान। ईरानी फ़ौज जे सरबराह चयो जेकॾहिं अहिड़ी कार्रवाई कंहिं औरत कई त खेसि ॿीणो इनाम ॾिनो वेंदो। वॾे अघ में माण्हुनि पारां दरख़्वास्तूं ॾियण खां पोइ हीउ मनसूबो तयारु कयो वियो आहे। अमरीकी फ़ौजियुनि खे गिरफ़्तार या क़त्ल करे ईरानी अख़्तियारनि हवाले कंदड़ शख़्स खे
$30,000 या 5 अरब ईरानी तुमान इनाम तौर ॾिना वेंदा। ईरानी आर्मी चीफ मेजर जमीर हातमी ट्रंप पारां गुरमुज़ खे अमरीकी इलाइक़ो करार ॾियण वारे बयान ते रद्द अमल ईंदे चयो त अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते मज़ाक़ करण बि वॾी ग़लती आहे, छो त ईरान आहे मुहाफ़िज़ तव्हां जूं टंगूं भञी छॾींदा। अमरीकी फ़ौज खे अमली तौर ते ख़िते मां नेकारी ॾेई छॾी आहे। हाणे खे नार, ओमान या हुरमुज़ में दाख़िल थियण जी इजाज़त नाहे। ख़िते में अमरीकी फ़ौजी अॾनि खे ॿीहर संदन अॻूणी पोज़ीशन ते वापसि अचण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। इसराइली क़ौमी सलामती बाबति वज़ीर पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त इसराइली फ़ौज खे गज़ा में हर राति 30 खां 40 माण्हुनि खे क़त्ल करणु घुर्जे ऐं इहा कार्रवाई सिर्फ़ ख़तरे जो सबबु बणिजंदड़नि ताईं महदूद न रखणु घुर्जे। गज़ा में कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके ज़िंदा रहण जे क़ाबिल न आहिनि, खेनि ज़िंदा न रहणु घुर्जे, उहे इंसानी न आहिनि। ईरान जे नाइब वॾे वज़ीर काज़िम ग़रीबाबादी इसराइली वज़ीर जो ॾियारींदड़ बयान ते रद्द अमल में चयो त इसराइली वज़ीर गज़ा में क़त्लेआम लाइ रोज़ानो 30 खां 40 माण्हू मारण जी हद मुक़ररु करे छॾी आहे। अहिड़े एतिराफ़ खे सबूतनि तौर ते महफ़ूज़ रिकॉर्ड ते रखणु घुर्जे त इसराइली ॾोहार इन्क़लाब, एहतसाब ऐं केस जे ॾियारे पेश करे सघिजे। FBI हलंदड़ माली साल जे पहिरें महीने में पघारदार तबिके खां गुज़िरियल 2 सालनि जी भेट में वधीक इनकम टैक्स उगाड़े वरितो। टैक्स में घटिताई बावजूदि पघारदार तबिके खां वधीक उगाड़ी कंदे 44 अरब रुपया टैक्स दरकियो वियो। ज़रियनि मूजिबि माली साल 2024-25 जे जुलाई महीने में 42 अरब रुपया, माली साल 2023-24 जे जुलाई महीने में 30 अरब रुपया उगाड़िया विया हुआ। सिक्योरिटी फोर्स जो बलूचिस्तान में ऑपरेशन ब दहशतगर्द मार जी विया 3 ज़ख़्मी। सिक्योरिटी ज़ेर मौजूद फोर्स सूबे जे इतलाह ते कार्रवाई कई। ऑपरेशन दौरान फोर्स सां चक्रीन में 2 दहशतगर्द मार जी विया, 3 ज़ख़्मी। मारजियल दहशतगर्द जे कब्ज़े मां एम्यूनेशन, मैगज़ीन, दस्ती बम ऐं AID ठाहिण जो सामान हथ कयो वियो। मारजियल दहशतगर्दनि मां हिक जी सुञाणप मुश्ताक अहमद उर्फ़ कोहियार जे नाले सां थी। दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे ताईं बलूचिस्तान में ऑपरेशन जारी रहंदो। बलूचिस्तान जे इलाइक़े ढाढा में धमाके सां मुतासिर कयल गैस पाइपलाइन जो मरम्मती कमु 5 ॾींहं गुज़रण बावजूदि शुरू न थी सघियो। मस्तूम कलात पशीन ज़ियारत मंझि के गैस जी फराहमी मुअत्तल। कोटरा जे इलाइक़े जे सरियाब ऐं कचलाक में गैस जे प्रेशर में घटिताई ऐं बंदिश सबबि शहरी ॾुखियाईनि जो शिकार। तंगवाणी बरसाकोट ताहिर खान खोसो में मुड़ुस हथां 40 वरनि जी ज़ाल बंदूक जा फायर करे क़त्ल, जवाबदार गिरफ़्तार। मुड़ुस पारां वाक़ियो इतफ़ाक़ करार, केस दाख़िल न थियो। पुलिस जो चवणु आहे त मक़तूल औरत जे वारसनि जी फ़रियाद ते केस दाख़िल करण खां पोइ वाक़िए जी जांच शुरू कई वेंदी। भारतीय रियासत बिहार जे अशोकधाम मंज़िल में पूजा पाठ दौरान बिजली जो थंभो किरण खां पोइ भाॼ पवण सबबि 7 ॼणा लताड़जी फौत, केतिराई ज़ख़्मी।